तुझा मोत पर चाचू न तू हल 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 हां भोतार झंडू खान जी चोंदो मां के उन जो फैसलो कबूल है कबूल है हले ना फैसलो कराए ना कराई दाने पहुंचा कराई तुम ना फैसलो जमा जा तो तो को तारा एडा करी बीठो आयो वो मां तो फट जा तो दबा तो कट जा तो हले झंडू खान ढल ना अच्छो ना अब था हेडे तो ना अब इन की फर्क करे अब भोतार बाबा बैठो है झंडू खान असा वडो जी असा के चोंदो हां ते छाए अब गाल तो बुधो फैसलो कंदो रे छाए यार असा जो पाडो दिकड़ो करो यार सही वे भोतारा वडेरो है ने लाइक अरे गाल तो बुधो कंदो वडेरो है छाए पो ना मां तो चवता पाण में विड़ो ता जेड़ो कोता वडी धूड़ पायो माखे तो हथ छन सलाम सर मिलो अस्सलाम वालेकुम वो जेड़ो कावड़ी ना बाबू ना बाबू तो से के लेकर बाबा खुशा छाता भतार जो खैरा बच्चा मालिश के सदे से अयो भाई बयान अगर मैं शुरू मां तो माखो पूछा कर अरे कार पर थियो छतो विड़ाओ छ भाई मैं बयान कदो पोने में तू समझी वे ने वडेरो बाकी अंगूठो जो ना नथो वडेरा ना तो समझी छो इदो समझी ने हां तो बयान करे छाते तू मुझे भंडना बस बयान कया थो सदो छाचा छा भला बा मन निकली हवा छ भला बाबा को मुको पूछा कर न तो शाम को ना तेरे मुखा पूछा कर बाबा वहां एकरे का पचा का तुम एकरे जो गाल बदम तुम्हारी बे जो गाल बदम ना भला भाई मैं घर किए बदम भला कर फैसलो कयो थी भला कर बुद्ध तो फैसलो हाने नए लेके करा यकी मुसा विचड़ करे तो पाड़े में विड़े तो रेडे नारायण को बुधाए तो होटलन पे भंडण ना तू अगे कदी झेड़ करवा सके छ भला उते बैठो ना है अरे 15 20 भेड़ा जी में मां क्या है फैसले के तो खबर आ ना तमानो एकड़ो गालेंदो आ तमानो के समझ में ही तो आने सब कर मां हालत हेलो फैसलो तो कराए आज मिनट गालाए तो निकले जी सोना अरे तू अरे ओए कमा मुझे हेरो दिया अब अगड़ो लोड तो हेरो 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 मतलब हेरो वे माके प्रेशर तावता पे आरू बारू बुलान के माटा रे बटे माके ये तो वरी माके कवाड़ में थियो जावरी ठीक है सोनी मां इनो फैसले में डा पोरिंग के तो हां बंद करे जाने फैसले में डाओ ना ता साईं मसलो यो हां बुधाए तो हां गाल बुधाए तो मसलो एडे वडेरा बुद्ध जे कूड़ गलाई मां फैसले को थी तू मां टवान अब बयान करे तू बैठो भाई इन जो एकड़ो पुटरा एकड़ो पुटरा वो एडो शैतान आ पी को भी वधिक अच्छा मारे हे जी तो जो पुट वेठा न इन को थोड़ो वडो है जो पुट वडी शैतानी कर दो भित पे चढ़े तो मुझे कबूतर नहीं मुझे शर्तों को एकड़ो मत फोन थी ले बयान हले हां सुनी मानो कर यार क्या हुआ तो बच कर मारी संगला वडेरे बता तू वो तो फैसलो रखरायो तो नदार तो वडेरो अब्दुल भाई वडेरे को बरी तू वडी का ये मोटियो बेस्तो करा तो मतु जी वडेरा ना चलो बयान बता से को मत भाई मुझे शर्तों कबूतर नहीं को 15 लख जो को 1.5 लख जो को 12 लख जो इन जो को पुटरा इन जो को पुटरा जो पी को वडी शैतान अरे था तो अरे शैतान है कर दो शैतान अरे सुन ले अरे वडेरा तो कलेक्टर मा फोन कर हां थोड़ी अरे सोनी के छदा से तू अरे गाला अच्छा सा बोले क्या करे फैसलो रे तो जा दिस तो बड़ी सोनी न वडेरो तो पैर मत ना एकड़ो हां ये वडेरो तुझे पैर मत भी ना है सोनी या तुझी इज्जत आज का दारू हड्डा न सुके दे शॉपिंग कराए हुकुम अब है वो शॉपिंग कराए से को तू भले वडे ठुला में बनी वठी वजे सजी बाजार वठी अरे ऐसा एकड़ो भी गाय कलर तेरे इश्क में क्यों बनता इश्क लायो छा अच्छा भी कयो वो भोतर 2 मिनट सब्र करते गला होता न पर माने कोन हो यार उन लता दे इसको आने वाली है थी लुका सेकने में गिरा तो इतनी ले गाड़ी मैं हूं तो भी तो आइस करी नो हम दोस्तों ने इसकी अब बंद करे बाबा अरे फैसलो हले तो जो फी में तो मां पैसा तुझे घर मोकले सने तू शॉपिंग कर लटा वत कपड़ा वत अरे असा के बे दिन बजना यार फैसला आन बे मिली अरे हिकड़े मिनट हां असली फजील में है की तो रे मैं अबू भोतार ने भोतार तुझे मत तुझे जा इसके में मन दो है ना ने खबर मन माने गाली गला अरे बस हो महबूबा तू शिकड़ समझा दो तो महबूबा है तो दुश्मन ना है पर असा भी इसके क्या है साईं असा भी ढूंढ पाती है पर ये ना तू इते बस तुम लगी भैया असा के भी सिखाए दो असा जो वीडियो खराब न ओ बदेरा बुद्ध से जानी महबूब हां तुम बयान करे ने के छद जानी हालत है हां वो मतलब मुझे जो कबूतर है अरे बुद्धा और सोच बुद्धा कबूतर और छौकी है पूरी काल आई हां सुनो ए आई लिंगे अरे मके से तो तब होए मत के बयान करे तो मगा सुर्खी वड़ दी है अरे बाद ऐसे बाबा सुर्खी के मौसम खराब है पंज ठुल्ला भी चढ़े भी दुकान तो चौमा खीरा जी महबूबा तो बदमाश है तो आने उन्हें धमकी दे तो अरे हे बाबा ठीक है मैं वडे रे वटे तो अब संजीव एडे शुरू वो मत खराब थी
यकी मोबाइल कढे तो जानी हेलो हाय महबूब काथी सुर्खी वरती मेकअप वरती पाउडर वरती हज़रत जो तारी को आई महबूबा सां ॻाल्हाए थो कहिड़ो तुंहिंजी माई सां ॻाल्हायो अब मां तो अरे मुझी माई सां ॻाल्हाए न भले भला तो ला दे मां चवां तो अरे जुरा कला भाई भाई हिकिड़ो ॿार ॻाल्हाए चयो कावड़ी कर अरे पहिरियों फैसलो मां हिकिड़ो ॿार ॻाल्हाए अल्लाह गद जान जानिया ओडी जीरो से जानिया तेरे इश्क में नाचे के डम डम डुमा डुमा क्या रात आई है सोनी तुम्हारे सवा मजा न तो अचे मां अचां तो रात सवा 8 बजे तो वटा बस अरे शाम पर हेठ कर शाम पर ये तू मां तो पाड़े जाऊं यार तू मां पाड़े जाऊं ये असांजी गैरत आहे असांजी महबूबा सां वॾेरा ॻाल्हाइनि इहो छो भला शादी पुछ फैसलो तूं ॾे असांखे हाणे हां मोतबर त तूं ॾे ॻाल्हायो किया बस कंदी जारी जानी आहे तो तेल कंदी आहे ये छा चक्कर अरे बुद्ध कैसे फैसलो थे तो हेडे खीरा बुद्ध अरे हाली भी अल्लाह चश्मो मां वॾेरो हेडे बुद्ध खीरो मुझे पाड़े जो आहे हां भित सां असांजी मुंहिंजी महबूबा सां ॻाल्हायां त मसइलो न आहे इने छो ॻाल्हायो तो छो ॻाल्हायो इहो लांती दिमाग ख़राब से तू फैसलो हाणे सही तू मुंची न आहे तू भोता न झट अरे मां बुझा ना तू त गलती करे गलती कई आहे न गलती कई न महबूबा सां ॻाल्हाए गलती छा जी कई तू साई दे तू चुका ॻाल्हायो जेको सलाह करे थी वियो ग़लती आहे ॻाल्हाए छा कर वॾेरा फैसलो अहिड़ो अटल कटा अहिड़ी कटी रखे जीअं थां धोई साईं माना मुंशी उर्फ झंडू ख़ान मसइलो इहो आहे त तव्हां ॾिठो मुंहिंजी महबूबा सां हिन केॾो ग़लति ॻाल्हायो हाणे जेको तुंहिंजो फैसलो अथई साईं फैसलो सुभाणे हाली मां महबूबा खे शॉपिंग कराए दुकान ऑर्डर नथो करे हे झंडू ख़ान ॾिसे थो अब अरे तू भी वञ अलाह के बंदा सुभाणे जो फ़ैसिलो खण जेको करिणो हूंदो आहे कर मुंहिंजो कजो हाणे वञो ओए मुंशी झंडू ॿुधो वॾेरा हे तव्हांजे करे मुंहिंजो फ़ैसिलो जेको न थियो आहे न सिर्फ़ु तुंहिंजे करे थियो आहे मां ॾींदुमि हेॾे तो यार फैसलो मां भरदुमि हो जेको हो न मूंखे पछड़ी विझी आहे या ख़राबु आहे मुंहिंजी बदनामी थी वेंदी तूं वञ अलाह मां तोखे बदनामी छाजी आहे ॿ फ़ैसिला तोखां वरितासीं मां ॾींदुमि अरे मुंहिंजे पाड़े जी बि बेइज़ती आहे ॾींदुमि साईं ताल अलाह ॾींदुमि ठीकु आहे हा हा साईं हलो हिते कहर थी वियो ज़ुल्म थी वियो फैसलो मां खणी आयो मां अरे भाई सां ॻाल्हाए पियो साईं ने कोई मां तव्हां पढ़ाई माई सां छो ॻाल्हायो था अलाह इहो जुर्म आहे बाक़ी छा हू पंहिंजी दोस्त जेकी ॻाल्हाए पियो तूं छो ॻाल्हायो घणो न पवंदो मां चवां 2-3 लख पवंदा ई अलाह हा ईअं कर त मेड़ खणी हणो त पोइ किथो ठही वेंदो मां छॾी करो हाणे मेर खणो ठीकु आहे ठीकु आहे 2-3 माण्हू गॾा छा मालो तूं वसी वञी माण्हू गॾा मूंखे घुराइण छा थो पए छा थी